नाज़रीन, माही पांधी में काछे जो कीमती मेवो पेरूं पची तैयार थी वियो आहे। पेरूं मिटन माइटन ॾांहुं सूखड़ी तौर मोकिलण जो सिलसिलो पिण शुरू थी वियो आहे, जंहिं करे मारूअड़नि जे चेहरनि ते मुर्कूं विखरी वियूं आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मोहसिन रुस्तमानी जी हीअ रिपोर्ट। जी काछे जी कुदरती मेवो पेरूं पची तैयार थी आहिनि ऐं माण्हुनि जे मुंहं ते मुर्कूं छायल आहिनि। उन हवाले सां अचो तव्हांखे काछे वासियुनि सां ॻाल्हि ॿोल करायूं। असां वटि जेको हींअर बीठा आहियूं ही ॼार हिन खे चवंदा आहियूं। सो हिन वटि जेके मेवाइत थींदी आहे उन मेवाइत जो नालो आहे पीरूं। सिंधी में उनखे पीरूं चवंदा आहिनि, असां सिराइकी में उनखे पीलूं चवंदा आहियूं। मारूवाड़ा हे खाईंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। हिन में विटामिन सी, विटामिन जेका बी चवंदा आहिनि, हिन में बिल्कुलु ताक़त आहे। ऐं हीअ पीरूं उहा शइ आहे जेका असां तोहफ़े तौरु ॿिन्हिनि मुल्कनि ॾे कराची, हैदराबाद, जीअं सऊदी बि दोस्त खे खणी था वञनि टोरी में विझी। हीअ बिल्कुलु VIP काछ जी मेवाइत आहे जेका हिन जी जेतिरी असां नेकी कयूं उहा घटि आहे। पर महिरबानी करे जेके बि असांजा वॾा खाता आहिनि हुकूमत जा, उन्हनि खे अपील था कयूं त हे वण वाढी बंदि करायो। हे माण्हू हितां ट्रालियूं भरे खयूं था वञनि, पीरूं ॼाल असांजी कटियो खयूं था वञनि। महिरबानी करे इहा बंदि करायो। जून महीना जेके आहिनि से पेरूं जी मुद आहिनि, भरपूर मुद आहिनि। सिंध जे ओलहंदी पट्टी सां ही जेको काछो सिरंदी खां पंहिंजो खिरथर जबल जे कच्छ में इलाइक़ो काछो आहे, हिन जी ख़ासि करे सूखड़ी या हिन जो जेको क़ौमी वण आहे उहो ॼार आहे, जंहिंखे असीं सिराइकी में ॼाल करे चवंदा आहियूं। ॼाल वण जेको ॼार चऊं, ॼार जे वण में जेको मेवो थींदो आहे उहो उनखे पेरूं सॾियो वेंदो आहे। सिराइकी में जेके असांजा इलाइक़ी लोकल शाइर आहिनि उनखे पीलूं जे नाले सां चवंदा आहिनि। हिन में केतिरा ई क़िस्म आहिनि, हिन पेरूं जा केतिरी जिन्सूं आहिनि, पर हिन जी जेका तमामु मायानाज़ या मशहूरु जिन्स आहे उहा बोज़की नुमा बगड़ पेरूं जेको आहे उहो मशहूरु आहे। केतिरनि असांजनि शाइरनि हिन खे ॻायो आहे। अच्छा, पेरूं जे वण जो जेको नालो आहे सो ॼार, जंहिंखे असीं सिराइकी में ॼाल करे चवंदा आहियूं। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त असांजे हिन इलाइक़े या अमूमन समूरनि वणनि में वॾी उमिरि रखंदड़ वण आहे ॼार। असांजे काछे जी तमामु हिकिड़ी सूखड़ी हिकिड़ो मेवो खणी चइजे, तमामु हिकिड़ो मिठो मेवो, तमामु पुराणे अबनि ॾाॾनि खां असांजो जेको आहे पेरूं सिंधी में पेरूं चवनि था, असां वरी सिराइकी ॿोली या ॿिया जेके आहिनि पीलूं चवंदा आहियूं। पेरूं तमामु हिकिड़ो तमामु सुठो ऐं असांजी जेका आहे ॼार वण आहे बहितरीनु जेको आहे। मसइलो हीअ आहे जो अॼुकल्ह असां में तमामु हिकिड़ी इहा गुरबत आहे या को अहिड़ो को ॿियो मसइलो आहे, वण वढे छॾियूं। वण आहिनि ई कोन। कंहिं दौर में जेके तूफ़ान ईंदा हुआ उहो उत्तर में असां वेंदा हुआसीं, असांखां घणो उत्तर ड्रिघ ऐं हैरो ख़ान एॾा वॾा हिकिड़ा वण हूंदा हुआ, वॾा बुंड। ऐं हफ़्ते खनि में उते वियुसि, होॾां वियुसि उज़रखाई ते, त मूं ॾिठो उते बिल्कुलु असांजी जेका ॼार हुई कान का। खबड़ जो वण आहे, इनमें पेरूं थियनि था ऐं हे असांजे मेवात आहे, पर अफ़सोस जो ज़ालुनि माण्हुनि खे वढे छॾियो आहे। ऐं हे ख़ासि करे काछे में ऐं ॿियो थर में थिए थो, ऐं ॿिनि शहरनि में न थिए थो। हे असांजी हिकिड़ी सूखड़ी आहे, जीअं त असां आला अख़्तियारनि खां माना मुतालबो था कयूं त महिरबानी करे जेके वण वाढी था कनि हुननि जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे, हिननि खे माना महफ़ूज़ कयो वञे। साईं ही पेरूं जेको आहे असांजे काछे जो मशहूरु मेवो आहे ऐं ही मई महीने में पची तैयार थींदो आहे। ऐं हिते जा जेके मारूवाड़ा आहिनि, जेके हारी आहिनि, पोरियत आहिनि, जेके लोकल माण्हू आहिनि, ही ॾाढे शौक़ सां पेरूं खाईंदा आहिनि। ऐं जेके शहरनि में असांजे जेके मिट माइट दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे सूखड़ी तौरु मोकिलींदा बि आहिनि। ऐं इंतिहाई मशहूरु सौगात आहे असांजो। ऐं हाणे जेको हिकिड़ो रुझान थी वियो आहे वणनि जे वाढी जे हवाले सां, सो ज़ालिमनि छा कयो आहे जो हाणे जेके 4-5 सालनि खां ॼार जा जेके वण आहिनि उन्हनि जो नसल आस्ते आस्ते कपींदा वञनि पिया ऐं उनजो नसल तबाह पिया कनि। सो असांजो आला अमलदारनि खां, आला जेको इंतिज़ामिया खां मुतालबो इहो आहे त वधि खां वधि जेका ॼार जी जेका वण आहे उनजी वाढी रोकी वञे, छो त हीअ हिकिड़ो सौगात सां गॾोगॾु हिकिड़ो माहौल जे हवाले सां, आबहवा जे हवाले सां, त काछे जे हवाले सां हिकिड़ो तमामु ज़बरदस्त शइ आहे। उनजे करे हीअ वणनि जी जेका वाढी आहे उहा बिल्कुलु बंदि कई वञे। मोहसिन अली रुस्तमानी, मेरान TV न्यूज़, वाइपन।